ख़बर शामिल कई पिया मटियारी में रिपोर्ट निसार अहमद लिगारी जी। कमांडर स्कूल ऐं कॉलेज सिस्टम हैदराबाद पारां हर साल वांगुरु हिन साल भी स्पोर्ट्स जो ॾिहाड़ो पब्लिक स्कूल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हैदराबाद में भरपूर नमूने मल्हायो वियो। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि संदसि वालिदैन समेत तालीमी ऑफिसरनि ऐं मोअज़्ज़िज़ शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जा मेहमान ख़ासि आतिफ़ सयाल, असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद हादी बख्श जतोई, अॻूणो DG हेल्थ रोशन अली, रेस्क्यू ऑफिसर हैदराबाद मरियम केरियो, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर अकरम अंसारी, डायरेक्टर फिजिकल एजुकेशन हेल्थ ऐं स्पोर्ट्स साइंस इकबाल मेमण, प्रिंसिपल पब्लिक स्कूल सैयद मोहब्बत अली कुरैशी, डिविजनल सदर प्राइवेट स्कूल ऐं कॉलेजिस एसोसिएशन जिन्हुआ। उन मौके ते कमांडर स्कूल ऐं कॉलेज सिस्टम जे चेयरमैन कमांडर ज़ुल्फ़िकार अहमद मेमण तक़रीब में शिरकत कंदड़ समूरनि महिमाननि ऐं स्टाफनि खे सिंध जी सोकड़ी अजरकूं पाराए संदन अदर भाउ कयो। स्कूल जे स्पोर्ट्स DG हवाले सां कमांडर स्कूल ऐं कॉलेज सिस्टम जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे विच में थींदड़ मुख़्तलिफ़ रांदियुनि जे मुक़ाबलनि में ग्लोरी हाउस विनर जॾहिं त डिवाइन हाउस रनर जो ट्रॉफ़ी हासिल कई।